ते अस्सलाम वालेकुम अची वियायूं सिंध जा गैरतमंद सिपाही अची विया मरवेसू या नारा ॾींदड़ सर्वे सूरमा कराची एयरपोर्ट ते लही विया 2 महीननि खां पोइ बोर्ड जो वक़्तु गुज़ारे अहिड़ा माण्हू हुजनि ऐं उहे टंडे बागे में पुलिस खे चई तव्हां ते लठियूं वसायूं उन्हनि रुकावटुनि में केरु दॿ झलींदो केरु बीहंदो इन ज़माने में इन्हनि ॾुखियाईनि में कराची में हकीम हाले पुट ते लठियूं वसंदियूं हुजनि मुशर्रफ जो दौर हुजे संदसि घरवारी खे संदसि ॾोटियुनि खे न्याणियुनि खे इन्हनि फातिमाऊं काइनातूं प्रभातूं पंधु पिया हलनि अदी अज़मत ॿियूं इहे सभु इन्हनि ते तशद्दुद थींदो हुजे पुट घर लठियूं जेल कराची जामशोरे फाटक खां परियां लठियूं पियूं वसनि पोइ ॿिया माण्हू त भॼी वेंदा ॿिया माण्हू चवंदा बाबा धूड़ अहिड़ो छा चवंदा आहिनि अहिड़ो सोनी घोरियो जेको कन छुने बाबा अहिड़ी सियासत वञी आङूठे ते चढ़े जंहिंमें रोज़ इज़त वारा माण्हू रोज़ पिया मोछड़ा लॻनि वारनि खां जले पियो गैल हुजे पर ही त लतीफ़ जो किरदारु हो न ही माण्हू लतीफ़ साईं जेको सोणी लाइ चयो आहे या जेको ससुई लाइ चयो आहे सोचो वो वाकई ससुई ऐं सोणी लाइ चयो अथसि या लतीफ़ खे ख़बर हुई त ईंदड़ दौरनि में का अवामी तहरीक हूंदी का सिंधियाणी तहरीक हूंदी जंहिंजो हर हिकु कारकुन हर हिकु भेण सोणी ऐं ससुई ऐं मारवीअ वांगुरु मैदान मल्हाईंदा उन्हनि लाइ अॻु में सुर लिखी छॾी इहे रुकावटूं हुयूं जीअं तव्हां लाइ 12 कुन सोणीअ खे डिॼारीनि था 12 कुन 32 तड़ मथे भिटूं हाणे मंज़र ॾिसो लतीफ़ साईं पियो चए सोणी निकिती आहे ऐं जंहिं दरिया मां निकिती आहे उन दरिया जी सिचुएशन छा आहे 12 कुन उन दरिया में 12 कुन 32 तड़ मथे भिटूं उथियो आधी रात जो सोहणी दे सटूं छॾियो खीर खटूं लुॾे लहरुनि विच में खीर खटूं छॾे मैदान में निकिरी पवण अदा मूंखे कमु आहे अदा मुंहिंजो रोज़गार आहे बचनि जो अदा घर बि हलाइणो आहे भाड़े जा पैसा कोन अथमि भाड़े मां पुट खे सिलेट वठी ॾियां थेलो वठी ॾियां या भाड़ो करे अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी या अवामी तहरीक जे मरकज़ी इजलास में या ज़िले कमेटी या तहलके इजलास में वञा उहे पैसा कोन अथमि रस्ता बंदि लॻा पिया आहिनि इहो बि ज़बरदस्त बहानो कोन्हे रस्ता अॼु इलाही सारा दोस्त ॿुधाया रस्ता बंदि आहिनि उतां वरी रस्ता नओं थींदो अचां उहे रस्ता त खुलिया पिया असीं मटे आया आहियूं रस्ता बंदि लॻा पिया आहिनि गाॾी मिले कान थी ये दलील लतीफ़ साईं ॿुधाइण लाइ तयार हो लतीफ़ साईं ठहियो ससुई ठहियो पुनू ठहियो उन जा आम जेके उठ हुआ से मञण लाइ तयार न हुआ उठ जेको पुनूअ जे हकल ते डोड़ी ईंदो ससुई सुर में रुगो उठनि जी ॻाल्हि अथव ॾागा पुनूअ जो हिकिड़ो उठो उन उठ लाइ मशहूर हो तो पुनूअ जी ॿोली समझे थो ऐं रुगो इशारो थींदो उन इशारे ते उहो उठ मींहुं वाच तूफ़ान थी पहुची वेंदो पोइ चयूं त पुनू मथां राति जो भॼी न वञे लतीफ़ साईं चए थो इन जे करे उनजे उठ खे ॿधी छॾियो मथां राति जो पुनू त ॿधो पियो आहे मथां उठ खे हकल ॾे ऐं उठ रसो छिनाए भॼी अचे ऐं पुनूअ खे पुठीअ ते खणी हलियो वञे ससुए ॾांहुं तंहिंजे करे उठ खे ॿधऊं कीअं ॿधऊं 9 नीर उठ खे ॿधल आहिनि 9 नीर 10 ॾावणियूं 15 पैंद प्यास हाणे उठ ॿधल आहे 9 नीर आहिनि 10 ॾावणियूं आहिनि 15 पैंद फंदा ॾावण ॿधल आहिनि ज़ंजीरूं पेरनि में विधल आहिनि उठ खे जीअं सियासी कारकुन खे पियल आहिनि जीअं आम सिंधी माण्हू खे पियल आहिनि मज़हब जूं ॾावणियूं राज जूं ॾावणियूं कबीले जा पैंद ज़ात ऐं बिरादरीअ जा फंदा रोज़गार जूं ज़ंजीरूं पुलिस ऐं मुख़्तियारकार जूं ज़ंजीरूं पंहिंजी ज़ाल ऐं घर ऐं ॿार जूं ज़ंजीरूं पर उहो हकीम हाले पोटे वांगुरु लखमीर वांगुरु काज़ी गफ़ार वांगुरु अली अहमद सोढे वांगुरु दोदे भील वांगुरु इहे माण्हू कारकुन आशिक जुनेजा जहिड़ा नवाज़ कंडराणी जहिड़ा 9 नीर 10 ॾावणियूं 15 पैंद प्यास बगाड़ियूं बगलनि में लखे लोह लॻियास पुछा कई माठ करे वेह रहे उठ न ये सब फंदा पियल हुअसि पर जॾहिं पुनो इशारो कयसि
9 नीर 10 डावणियूं 15 पैंद प्यास बगाड़ियूं बगलन में लखे लोह लॻियास जॾहिं सजण याद प्यास त छिरक छिनाई हेकड़े छिरकी हिकिड़ो ॾिनई जॾहिं सजण याद प्यास सजण जी यादगिरी आयसि छिरकी हिकिड़ो ॾिनई केॾां वयूं ज़ंजीरूं केॾां विया फंदा केॾां वयूं बगाड़ियूं केॾां वियूं रुकावटूं ही छिरकी हिकिड़ो ॾिनई सभु टुटी टुकड़ा टुकड़ा थी पेरनि में किरी पिया इन क़िस्म जा माण्हू हकीम आले पुट जहिड़ा नाउमेदी मायूसी शिकस्त टार्चर पंध पिया हलन चीफ जस्टिस बहाल कोन थो थिए अदा हाणे 2 दफ़ा वियासीं बहाल कोन थो थिए न अदा 3 दफ़ा लठियूं खाधियूंसीं कोन था बहाल कनि न नाउमेदी आजको मायूसी त हथियार आहे हिकिड़ी मां खां पुछो न जेका मां पंहिंजे ताज़े ॼावल ॿार खे सालन जा साल सांढे थी सॼी रात उन लाइ उजागो करे थी रात जो उथी उनखे ॾिसे त मच्छर त कोन पिया पटीन्स को जीत त कोन पियो खाएसि पासीरो त कोन सुतो पियो आहे सिधो सुतल आहे साह त कोन मथे विहाणो अची वेंदो हलियो ऐं साह रुकजी वेंदो हलियो मथां केरु वेही त कोन रहंदुसि पासो वराईंदे खट तां या पिंगे तां किरी त कोन पर पवंदो ऐं पोइ हुन में रुकावटूं अॻु में 2-3 ॿार मरी चुका हुजनि का अहिड़ी मां हूंदी जेके चइजे त अॻु में तुंहिंजा 2-3 एबॉर्शन्स थियल आहिनि तुंहिंजा 2-3 ॿार ज़ाया थी चुका आहिनि मरी चुका आहिनि तंहिंजे करे हाणे तूं ॿियो दफ़ो ॿार न ॼण जी दुनिया में का हिकिड़ी अहिड़ी मां आहे जंहिंजे वस में हुजे ॿार ॼण ऐं हुनजा 2-3 ॿार मरी चुका हुजनि ऐं हुनखे इम्कान हुजे त ॿियो ॿार मरी वेंदो ऐं पोइ हू चवे त हाणे ॿार कोन ॼणींदुसि इनकलाबी पार्टियूं उन्हनि माण्हुनि वांगुरु इनकलाबी पार्टियुनि खे ख़बर हूंदी आहे त हिकिड़ी शिकस्त आई ॿी शिकस्त आई टी शिकस्त आई पर हुन मां वांगुरु जंहिंजी पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल में ईमान हूंदो आहे हू नवां कारकुन तयारु कंदी रहंदी आहे नयूं जदोजहदूं कंदी रहंदी आहे नवां मैदान मल्हाईंदी रहंदी आहे नाउमेदी आजको नाउमेदी हथियार आहे नाउमेदी आजको ओछण आदेशन इहो त असांजो सहारो आहे असांजो वसीलो आहे असांजो तहफ़ुज़ आहे असांजी सपोर्ट आहे नाउमेदी आजको ओछण आदेशन कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलन सामीअड़ा समूंड में तुम्बे जीअं तरन जे वाॻूअ वात वञनि त कुछन कीअं न की मरी वञनि कुझु न चवंदा बीठा हूंदा इन क़िस्म जा माण्हू जेके बीठा हुजनि ऐं जेके इहे तवक़ा न रखनि जीअं ॾाढा चयो त असांजी कूड़ी तारीफ़ ते जेके इहा उम्मीद न रखनि त असां लाइ माण्हू बाकारी न रोअनि सही चयो ॾाढा ऐं सही चयो मोहम्मद ख़ान तज़ीम माण्हू जेके नाउमीदनि में बीह रहनि जेका नूरजहान हुई नूरजहान जो नालो ॿुधो अथव नूरजहान जहांगीर जी महबूबा जहांगीर जी ज़ाल जंहिं ते फिल्मूं ठहियल आहिनि नूरजहान ख़ुदि हुन ते फिल्म आहे जहांगीर हर ॿिए 3 ॾींहं हिकिड़ो नओं इश्क कंदो हो जहांगीर ते फिल्मूं ॾिसो न जहांगीर साॻियो हूंदो मायूं मटिजंदियूं पियूं आहिनि कॾहिं जहांगीर सां नूरजहान हूंदी आहे कॾहिं हुन सां अनारकली हूंदी आहे मायूं अलॻि अलॻि आहिनि शहज़ादो साॻियो हो जीअं पंहिंजे समाज में थींदो आहे त उहो जहांगीर साहब हो हुनजी महबूबा या ज़ाल हुअसि नूरजहान उहा एॾी ॾुखोयल हुई उन ज़िंदगी में पहिरियों मुड़ुस शेर अफ़गन मारिजी वियो पोइ वरी जहांगीर सां शादी अथसि पोइ वरी ॿारनि सां जहांगीर जी पहिरियनि ज़ालनि मां जेके ॿार हुआ उन्हनि सां झेड़ा मसइला शाइरा बुरी पंहिंजे मौत खां कुझु ॾींहं अॻु में शेर लिखी चए मुंहिंजी क़बर ते इहो लिखी छॾियो बर मज़ारे मां ग़रीबा ने चरागे ने गुले मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ते न ॾिया ॿारजो ऐं न गुल रखजो बर मज़ारे मां ग़रीबा ने चरागे ने गुले ने परे परवाना सोज़त ने सदाए बुलबुले मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ते न गुल रखजो ऐं न मुंहिंजी क़बर ते ॾिया ॿारजो जे गुल न हूंदा त बुलबुलियूं
सदाऊं हाण खां बची वेंदियूं ऐं ॾिया न हूंदा त ही जेके पतंग ॾींहंनि ते अची वेझो अची सड़ी रख थी वेंदा आहिनि, उहे हज़ारे पतंग सड़ी रख थियण खां बची वेंदा। इन करे मुंहिंजे क़बर ते न गुल रखजो न ॾिया ॿार। मुंहिंजे मरण खां पोइ बि मूं मां कंहिंखे तकलीफ़ न थिए। मुंहिंजे मरण खां पोइ बि आम माण्हुनि खे रंज करण जो ज़रियो न बणिजां। आम माण्हुनि खे ख़ुशियूं न ॾेई सघां त घटि में घटि मुंहिंजे मरण खां पोइ उन्हनि खे रंज न कयां। माण्हुनि खे हौसलो न ॾेई सघां त घटि में घटि उन्हनि खे मायूस न कयां। हींअर कहिड़े क़िस्म जी सिंध जी ज़रूरत आहे? हींअर उन सिंध जी ज़रूरत आहे जंहिंमें असां वटि हकीम हालेपुट जहिड़ा 50-100 अॻवान हुअण खपंदा हुआ। अवामी तहरीक वटि न, सिंध वटि। अवामी तहरीक वटि 4-5 हुजनि खोड़ का, पर सॼी सिंध खे हकीम हालेपुट जहिड़ा 50-100 माण्हू खपंदा हुआ। अजीब माण्हू माना हिकिड़ो माण्हू जेको मुक़रर आहे, जेको फातिमा मूंखे सड़ण महिल नज़म पे पढ़ी, इहा नज़म तव्हां हमेशह हर दौर में हम, हर ज़माने में हम, इहा असांजे हकीम जॾहिं पढ़ंदो यादि कयो कीअं लॻंदो। जेके हुनजा बचा वेठा आहिनि, नियाणियूं वेठियूं आहिनि, ॿार वेठा आहिनि, साथी वेठा आहिनि, उन ख़बर आहे त साईं हकीम जॾहिं अची पढ़ंदो तो हमने उन पे किया हर्फ हक संगजन जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। इहो जॾहिं साईं हकीम अची चवंदो त लॻंदो त उनजी अखि वाकई वसे थी उन्हनि माण्हुनि जे दुख में। लफ़्ज़ न आहिनि। ऐं जॾहिं चवंदो हमने उन पे किया हर्फ हक संगजन जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, तो इहो शेर हो, लबाड़ो ही छा? वाकई उन दौर जी, उन ज़माने जी ताक़तवर शइ कहिड़ी? जनरल मार्शल, फील्ड मार्शल, COS जनरल परवेज़ मुशर्रफ ऐं हेॾा टंडे बागे जे बच्चू हालेपुट जो हारी, उहो हारी तो ललकार करे जनरल परवेज़ मुशर्रफ के उनके खिलाफ मार्च तो करे। हमने उन पे किया हर्फ हक संगजन जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिनका सब पीपला लिखी भैया। ही पीपलन जा नाला ॿुधो पिया, इन्हनि मां केरु हुते? तव्हां खां सवाल पुछां, ॿुधायो जॾहिं परवेज़ मुशर्रफ हिते हो त हुई बेनज़ीर भुट्टो साहिब हिते? ॿुधायो हुई? हो ज़रदारी साहिब हिते? हो मैदान ते जुलूसनि जी क़यादत कंदड़ टीवी खे इंटरव्यू ॾींदे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा? हो पीर मज़हर ऐं काइम अली शाह ऐं निसार खोड़ा गजगोड़ियूं कयूं थे, चीफ जस्टिस जी आज़ादी लाइ मुज़ाहिरनि जी कमांड कयूं थे? किथे हुआ? किथे हुआ ये लीडर? सैफुल्लाह धारेजा, मुराद अली शाह, सब गोली हुआ, सब भई हुआ के दुबई के लंदन। तॾहिं मैदान ते कहिड़ो ही सिंधियाणी तहरीक हुई। हमने उन पे किया हर्फ हक संगजन जिनकी हैबत से दुनिया लरसती रही। हम ही को जुर्रत इज़हार का सलीका है, सदा को कहत पड़ेगा तो हम ही बोलेंगे। जॾहिं ॾुकार ईंदो ॻाल्हाइण जो तॾहिं असीं ॻाल्हाईंदासीं, तॾहिं अवामी तहरीक ॻाल्हाईंदी, तॾहिं ही माण्हू ॻाल्हाईंदा। ही माण्हू जिन खे तव्हीं सम्झो था कुझु कोन, ऐं जिन खे तव्हीं सम्झो था कहिड़ा माण्हू हूंदा, सभु माण्हू ख़ुशि कोन हूंदा। त साईं हकीम हालेपुट ज़बरदस्त कमु कयो आहे। संदसि घर में या संदसि ख़ानदान में या संदसि पाड़े में 2-3 अहिड़ा माण्हू हूंदा जेके चवंदा हुआ मिड़े पिया ख़बरूं कनि, उहो वीचारो हलियो वियो। मिड़े तकरीर बकरूं कनि पिया, उहो वीचारो हलियो वियो, थियो कुझु कोन, आयो ज़िंदगी विञाई छॾी। उन्हनि सां काश मूंखे टाइम हुजे उन्हनि सां कचहरी कयां, चवां जे ईअं न वञे त पोइ छा थिया? अवामी तहरीक में साईं हकीम हालेपुट न हुजे ई न, आम उस्ताद हुजे। साईं हकीम हालेपुट खे सुञाणे केरु आहे? बच्चू हालेपुट जा 15-20 माण्हू। साईं लखमीर डायरी खे केरु सुञाणे? रसूल बख्श पली जो ठलो वकील हुजे ऐं जुंगशाही जो रहवासी हुजे, रसूल बख्श पली जे केरु सुञाणे? जुंगशाही जा 50 माण्हू, 100 असील वकील जिन जो केस खटियो या जिन जो केस हारायो, उहो सुञाणे पियो? केरु सुञाणे? छा थिया? रसूल बख्श पली जो पीउ कोन हलियो वियो, पोइ छा थियो? हकीम हालेपुट जो ॾाढो हयात कोन्हे, पोइ हलियो वियो। पोइ फाज़िल राव जो पीउ ॾाढो हलिया विया, नालो ॿुधायो? फाज़िल राव जो ॾाढो नालो अचो तव्हां कंहिंखे? ॿुधायो खणी। भला ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ॾाॾे जो नालो ॿुधायो? पीउ जो ॿुधाए वेंदोसि, ॾाॾे जो नालो ॿुधायो भला? केरु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ॾाॾो अलाए कहिड़ो, कहिड़ी ख़बर कंहिंखे पीउ जो नालो बि न करे जो सियासत में हो शाहनवाज़ भुट्टो, ॾाॾे जो नालो कंहिंखे कहिड़ी ख़बर? अब परवेज़ मुशर्रफ जे पीउ जो नालो ॿुधायो भला केरु आहे? ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे ॾाॾे जो नालो ॿुधायो? काइम अली शाह जे ॾाॾे जो नालो ॿुधायो? काइम अली शाह साहब जे वालिद साहब जो नालो ॿुधायो? कहिड़ी ख़बर केरु आयो? नवाज़ शरीफ़ जे ॾाॾे जो नालो ॿुधायो? कंहिंखे केरु यादि आहे? केरु थो सुञाणे मेहदी हसन जो पीउ केरु आहे?
शाहिद आफरीदी जे पीउ जो नालो छा आहे? कतरीना कैफ जे अम्मी मां जो नालो छा आहे? अक्षय कुमार कंहिंजो पुटु आहे? केरु थो पुछे? हू केयर्स? कंहिंखे यादि आहे? सो साईं हकीम हाले पोटो सियासत में न हुजे हा त छा हुजे हा? आउं न हुजां त छा हुजां? वकील हिकिड़ो बड़ी पियो हले, फी पियो गॾु करे, पैसा वैसा करे, घर ठाही पोइ घर। केरु थो पुछे अहिड़ा करोड़ घर जो मुंहिंजो घर हुजे? जहिड़ी मुंहिंजी गाॾी अहिड़ी दुनिया में अरबे गाॾियूं, जहिड़ो आउं चश्मो पाए वेठो आहियां, 10 अरब माण्हुनि खे अहिड़ा चश्मा पिया हूंदा। केरु थो पुछे? सुञाणप आहे ई न, इन करे हू फिल्म ॾिठी अथव? अलाए कहिड़ी फिल्म आहे, उमराव जान अदा या शायदि ॿी आहे, उनजो गानो आहे ग़ज़लूं ॿुधंदा कयो। रुगो लॻा पिया आहियो गाननि जे पोयां, डांस वारनि गाननि जे पोयां ग़ज़लूं ॿुधंदा कयो। ग़ज़ल जी शाइरी हूंदी आहे ज़बरदस्त। इंडियन फिल्मुनि में हाणे वरी ग़ज़लूं बज़लूं अचनि ई कोन थियूं। हाणे अलाए अहिड़ा अजीब ग़रीब गाना ईंदा आहिनि जो माण्हू चवंदो आहे छा पई, छा आहे गानो आहे, छा आहे? तंहिंजे करे ग़ज़ल है दिखाई दिए यूं के बेखुद किया। सोचो छा है? दिखाई दिए यूं के बेखुद किया, हमें आपसे खुद जुदा कर चले। इन करे गौर कयो तो, तू जो मुखे ॾिसण में आए त मुखे एॾो बेखुद कई, तो तू मुखे दिखाई दिए, तू जो मुखे ॾिसण में आए त मुझे अहिड़ी हालत कई, यूं बेखुद किया, हमें आपसे यूं जुदा कर चले, जो आऊं तोखे जो ॾिठम त मुंहिंजो हिकिड़ो हिस्सो इते ई वेठो रहियो ऐं ॿियो हिस्सो मुंहिंजे पाण खां अलॻि थी तोसां गॾु हलियो वियो। आऊं उते वेठो पियां ऐं मुंहिंजो ॿियो हिस्सो तोसां गॾु वञे। उन में ॻाल्हि कहिड़ी पई कयमि त परस्तिश की आदत के ऐ बुत तुझे, परस्तिश की आदत, असांखे पूॼण जी एॾी आदत आहे। ही अल्लाह, भगवान, वॾा वॾा नाला, अल्लाह ताला इंसान छो पैदा कयो? सोचो वञा भला। अल्लाह ताला खे बि ज़रूरत आहे त के माण्हू हुजनि जेका हुनजी तारीफ़ कनि, हुनजी इबादत कनि। त भला अल्लाह खे ज़रूरत न हुजे त इंसान छो खलके? ज़रूरत ई कान्हे। माना अल्लाह खे ज़रूरत आहे न, हिकिड़ो माण्हू हुजे जेको इबादत करे। शैतान खे चई न सजदो कर, कोन कई। अल्लाह खे बि ज़रूरत आहे, भगवान कृष्ण खे बि ज़रूरत आहे, जीसस क्राइस्ट खे बि ज़रूरत आहे, उन्हनि खे बि ज़रूरत आहे। तंहिंजे करे जंहिंजी पूॼा थींदी आहे हुनजी अहमियत तॾहिं आहे जॾहिं पूॼारी हुजनि। जे पूॼारी हुजनि ई न त, जे शागिर्द हुजनि न त उस्ताद कंहिंखे पढ़ाईंदो? जे तव्हीं सभु वेठल न हुजो, ऐं तक़रीर कंहिंखे कंहिंसां पियो ॻाल्हायां, तव्हीं हुजो ई न, सोचो हुते ऐसे 10-15-20 ॼणा वेठा हुजो, माण्हू साम्हूं केरु न हुजे ऐं फर्स्ट क्लास तक़रीर करे सघंदुसि छा? परस्तिश की आदत के ऐ बुत तुझे, असांखे पूॼण जी एॾी आदत आहे। परस्तिश की आदत के ऐ बुत तुझे, नजर में सबों के खुदा कर चले। तू खुदा हो ही कौन? मूं तुझी एडी पूजा कई जो नजर में सबों के खुदा कर चले, जो सभिनी जे साम्हूं तोखे खुदा साबित करे छॾे। त इहे पार्टियूं आहिनि, नज़रिया आहिनि, जेके तव्हांखे एॾो मथे खणनि था, तव्हांखे एॾो साराइनि था, तव्हांखे एॾो हीरो बनाइनि था, तव्हांखे एॾा मौक़ा ॾियनि था। साईं हकीम हाले पुट पार्टी न हुजे त लॉन्ग मार्च अकेले ज़र करे आया, पंहिंजे पोइ निकिरी टंडे बागे वञे चीफ जस्टिस लाइ, ॿिया सदरी अकेला माण्हू नथा वञनि। पार्टियूं मौक़ो थी ॾे तव्हांखे हीरो बणजण। तंहिंजे करे उहे माण्हू हिन ॻोठ में, हिन तर में, सॼे सिंध में पंहिंजे समूरनि शहीदनि जा उहे साथी, ऐं शहीद रुगो पंहिंजा न आहिनि, सिंध जा समूरा शहीद असांजा, ऐं उन्हनि शहीदनि सां को लेखो कोन्हे, उन्हनि जी पार्टियुनि जो। ॾाहिर असांजो आहे, कहिड़े बि मज़हब जो हुजे, ॾाहिर विड़ियो दुश्मन सां, असांजो आहे। मोहम्मद बिन कासिम असांजो न आहे, असांजो मोहम्मद बिन कासिम न आहे। मोहम्मद बिन कासिम असां ते हमलो कंदड़ हो, असांजो ॾाहिर आहे जेको तलवार खणी मोहम्मद बिन कासिम सां विड़ियो। नज़ीर अब्बासी असांजो आहे, मालिक खुश्क ऐं ज़करिया मेमण असांजा आहिनि, टोड़ी जा शहीद असांजा आहिनि, शाह बंदर जा असांजा आहिनि, यूसुफ जखरानी असांजो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो असांजो आहे, बेनज़ीर असांजी आहे, मुर्तज़ा भुट्टो असांजो आहे। समूरा सिंध जा शहीद समूरनि पार्टियुनि जा, शाह बंदर वटि जिन खे क़तल कयो, अब्दुल्ला मुराद, जेके कारकुन, भले ॿियूं पार्टियूं आशिक जुड़े खे ऐं नवाज़ कंडराणी खे, हकीम हालेपोट खे ऐं मुमताज़ निज़ामानी खे ऐं फाज़िल राऊ खे संदन शहीद न सम्झनि, छाकाणि हू माटेलियूं माऊं आहिनि ॿियूं पार्टियूं। असीं सॻी माउ आहियूं, सॻी माउ खे सभु बचा हिकु जहिड़ा मिठा हूंदा आहिनि। अवामी तहरीक सिंध जे माण्हुनि जी सॻी माउ आहे। तंहिंजे करे उन्हनि शहीदनि जा वारिस भले चवनि, भले
भले चवन कुछ कोन थियो की न थियो या लिया इन का रोजगार करण का हार्ट अटैक कोन थींदो आहे जेके माण्हू रोजगार कंदा आहिनि उन्हनि खे हार्ट अटैक कोन थींदो दिलि जो दौरो कोन पवंदो आहे जेके माण्हू सियासी कम कोन कंदा आहिनि पंहिंजे बचनि जे पोयां लॻंदा आहिनि उहो कोन मरंदा आहिनि जेके माण्हू ही हसन दर्स हो नौजवान शाइर इहो इनकलाबी त कोन हो शाइर हो नौजवानी में वीचारो हले वियो हसन दर्स जी उमिरि घणी हुई 43 44 45 साल हूंदुसि इनकलाब जे पोयां त कोन लांग मार्च लाइ पंध त कोन पे कई पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में मसरूफ़ हो सुठो शाइर हो बहितरीन शाइर हो मुंहिंजो दोस्त हो पाण बि दोस्त हो हुनजी घरवारी दोस्त आहे हुनजी ससु दोस्त आहे उनजा सॼा उनजो सोहरो उनजा साला उनजो भाउर उहे सभु मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा क्लाइंट बि रहिया आहिनि एरम महबूब अदी माताब सभु दोस्त जो घर असांजो हलियो वियो नौजवान उमिरि में हलियो तारिक आलम अबड़ो घणी उमिरि हूंदुसि 47 48 साईं हकीम खां नंढो कंहिं बि इनकलाबी कम सां कोन हो कंहिं लॉन्ग मार्च में कोन हलियो वियो त जेके माण्हू हलिया वेंदा से सिर्फ़ु उहे वेंदा जे क़ौमी कम ॿिया माण्हू हलिया वेंदा घर सुते पिया तव्हां मां अलाए घणा हूंदा सवेल ज़बरदस्त ॻाल्हि कई ॾाढा शायदि ज़ाहिद में अहिड़ी ॻाल्हि कई त अहिड़ो मौत हर कारकुन खे मिले ख़ुदा करे मैदाननि में मौत मिले घर वेठे सुता पिया हुजूं अञा घर वेठे मूंखे जे चवनि त पहिरें नंबर ते मौत तव्हां चवां मैदान में मिले ॿिए नंबर ते चवनि तव्हां चवां घर वेठे मौत बि सुठो अथव जो चुणी चुणी अस्पताल में माण्हू थैली चढ़ी पई हुजे पेशाब जी ऐं मथां ग्लूकोज जी थैली माण्हू वेठो फतकी घर वारा बेज़ार हुजनि चवनि बाबा अलाह हिनखे पंहिंजो करे वठे ख़ुदा हिनखे पंहिंजो करे अहिड़ा जी बेज़ार थियनिसि उनखां बहितर आहे त या त मैदान में मरे न त राति जो सुतो पियो सुबुह मरी वञे लियो लो ॾिन त हुजे ई न उहो बहितर आहे तंहिंजे करे उहे जेके चवनि था त हरू भरू हले वियो उहे नादान आहिनि ॼटनि जाइल आहिनि हकीम आलेपुट जे घर ऐं ख़ानदान में हुजनि ॻोठ में हुजनि या नवाज़ कंडराणी जे आशिक जुणजे जे नवाज़ कंडराणी वटि शहीद न थिया छा फाज़िल राव शहीद न थिया छा मुमताज़ ग़ज़ामाणी न शहीद थिया न गुज़ारे वञा गफ़ार काज़ी न गुज़ारे वञा सभु गुज़ारे वञनि मुंहिंजी वालदा जी ज़रीना बलोच आख़िर में पई तव्हां पढ़ियो हूंदो उन ॾींहं जी काविश पढ़ी हूंदो त आख़िर में चई पे सिंधी माण्हू मुतहद थियनि आख़िर में जेको केटीएन हुनजो गानो हलायो सिंध टीवी 3 गाना आख़िर में झूंगारी पे हिकिड़ो शेख अयाज़ जो पए यादि आया फसाना अवां जा निगाहूं अवां जूं निशाना अवां जा हिकिड़ो इहो पे झूंगारी बिस्तरे ते ॿियो वञी ईंदो वठण अॼु ढोलणो लोकगीत हुअसि ऐं टियों जीए सिंध जाम मोहब्बत पीए सिंध हाणे ईअं ॻाईंदे वञण जे बजाए अम्मा जे आख़िर में मुलियाणी ते वेठी हुजे हा ऐं फालू वेठी हुजे हा त पोइ फाल वेठी हुजे हा ऐं कढे वेठी आहे उहो इस्तिखारो त ही जेका फलाणी जी नथ चोरी थी वई आहे या वालो चोरी थी वियो आहे इन ते लोटो थी फेरायां इस्तिखारो थी विझां त इहा जन्नत चोराए वई आहे या सकीना चोराए वई आहे या कज़बानू चोराए वई आहे ऐं पोइ इस्तिखारो विझी नाला वेठी कढी ॾिया त पोइ इन खां इहो बहितर कोन्हे त अम्मा जीए सिंध ॻाईंदे गुज़ारे वई तंहिंजे करे उहे जेके माण्हू चवनि था उन्हनि खे लतीफ़ जवाब ॾिनो आहे कछे का छोटी नांगन ॿधी नीअ जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी कुझु कोन थियो अब कुझु कोन थियो हकीम आलेपुट आयो वियो हली भले हकीम आलेपुट घणा साल 5 साल ॿिया ज़िंदा हूंदो 10 साल हूंदो 20 साल हूंदो 30 साल पोइ नेठि हलियो वेंदो पोइ छा थींदो आउं भले वेंदुसि हलियो तव्हीं भले वेंदो सभु हलिया वेंदासीं असांजी ख़्वाहिश हुई त 20 साल ॿिया ज़िंदा रहिया ऐं पार्टी खे हुनजी ज़रूरत हुई हुनजे बचनि खे ज़रूरत हुई पार्टी खे ज़रूरत हुई पर कुझु कोन थियो की न थियो कछे का छोटी नांगन ॿधी नीअ जी जे माण्हू 3 लाइन खाई छॾे त पोइ माण्हू सम्झे त लतीफ़ साईं में मुतमिन आहे त कुझु कोन थियो 3 लाइन लतीफ़ साईं जी हूंदी आहे ख़तरनाक 3 लाइन ये फिल्मुनि में आख़िर में क्लाइमेक्स हूंदो आहे न लतीफ़ साईं जूं पहिरियूं 2 लाइनूं माण्हू सम्झंदो कुझु कोन थियो ऐं केतिरा माण्हू आहिनि तिन खे 3 लाइन विसरी वेंदी आहे पहिरियूं 2 लाइनूं ॿुधाईंदा आहिनि जिन में ॿेड़ी ॿुॾी वेंदी आहे कछे का छोटी नांगन ॿधी नीअ जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी पर तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी उन्हनि जी जेका अज़मत आहे उन्हनि जी जेका कामयाबी आहे उन्हनि जी जेका कुर्बानी आहे सा पूरब थींदी पधरी तंहिंजे करे आउं सम्झां थो त मूंखे फ़ख्रु आहे दिल जी ईमान जी दिमाग़ जी गहराइनि सां उन्हनि माण्हुनि सां गॾु वेठा आहियूं
जेके साथी आहिनि, जेके कारकुन आहिनि उन काफ़िले जा, भला ही जेके भेनरूं ऐं भाउर वेठा आहिनि, न हितां खां पोइ का कढ़ाई गोश्त ऐं नान मिलणा आहिनि, कुझु कोन हूंदो त अधु पा बिरयानी पटाटा जी ठहियल अहिड़े वाहियात क़िस्म जे गिह में जेके काई गलो ई वठिजी वञे हलियो उहा हूंदी। ॿारनि खे मच्छर पिया पटीनि, अलाए किथां माण्हू आया हूंदा, केॾां वापसि वेंदा। न हितां को जन्नत जी पर्ची ॾींदो ॾाढा क़ादिर तव्हांखे त बाबा वठ माई तूं अॼु आई आहे, तुंहिंजी जन्नत पकी आहे। न मिलंदी त तंबूअ जी पर्ची या टेंट जी या मच्छरदानी जी उहो वॾेरा पंहिंजे ओताकुनि में फैक्ट्रियुनि में रखियो वेठा आहिनि। न को 10 किलो का अटे जी थैली मिलंदी, न कंहिं नाम नियाद क़ौम परस्त तंज़ीम में आयो जो अवामी तरीक़े जे प्रोग्राम में अची हीअं लीडर सां फोटो कढाए, हीअं हिकिड़ो झंडो लहराए ऐं सिंध जो मज़ामती या इनकलाबी या आज़ादी जी जंग जो हीरो थी ऐं माण्हुनि खे फोटो कढाए मीडिया वटि, ॿिए ॾींहुं वरी मातली शहर में वञी भतो वठो उन फोटो जे टेक ते, तव्हां लीडर सां गॾु आहियां तंहिंजे करे दुकानदारो भतो ॾियो ऐं प्लाट ते कब्ज़ो कयो ऐं अॾे जा टैक्स वठो। उहो बासरो कोन्हे भते वठण जो ऐं शराब जे अॾे जा टैक्स वठण जो। न जन्नत जी पर्ची, न भते जी पर्ची, न पीपुल्स पार्टी वारी अटे जी गूण जी पर्ची। उन्हनि माण्हुनि सां वेठो आहियां ऐं मूंसां जेके माण्हू वेठा आहिनि ही स्टेज ते, इन्हनि ते मूंखे फ़ख्रु आहे। इन्हनि में जीअं ॾाढा चयो असां सभिनी में 1000 कोतायूं हूंदियूं, पर जेको अवेलेबल स्टफ आहे, जेको सिंध में जंहिं क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि, 6 करोड़ माण्हू आहिनि, उन्हनि सां रोज़ हशर था कनि। गुज़िरियल साल 2 करोड़ हिकिड़ा बोड़ियूं, हिन साल वरी पासो बराबरि करण लाइ वरी 1.5 करोड़ ही बोड़े ॾिनो। बाबा तव्हांखे 2 करोड़ हुन साल होॾा बोड़ियासीं न, हाणे हेॾा वारा रुगो दिलि में कंदा, साॼे पासे दरिया वारा बोड़ियूं, असांखे कोन बोड़ियूं। कुबे सईद खान बाबा पीपला भाउर असांखे पंहिंजो नथा सम्झनि, पीपला जे असांखे पंहिंजो सम्झनि हा। गुज़िरियल साल गढ़ी खैरो, कुबो सईद खान, के इंशा, मेहड़, ये सभु बोड़े ॾिनो, दादू बान सईदाबाद, ऐं असां हिन खाॿे पासे वारा माण्हू खे पंहिंजो कोन था सम्झनि। असांखे न को बंदि टोड़े हेॾा बोड़ियूं, न को कुझु कयूं। उन्हनि लाइ वरी पीपुल्स पार्टी जे भाउरनि हिन साल बंदोबस्तु कयो। चयो बाबा गुज़िरियल साल होॾा 1.5 करोड़ माण्हू बोड़ियासीं, हाणे 1.5 करोड़ हेॾा था बोड़े ॾियूं तव्हांखे।